बोलो किशन कन्हैया लाल की जय। में मजा ही नहीं है, नाश्ता करके नहीं आए कोई, है ना। सुबह बहुत जल्दी बुलाया संगीता जी ने, किसी ने नाश्ता नहीं किया है। एक बार जोरदार किशन कन्हैया लाल की, बाके बिहारी लाल की। यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों। अगर यही आप कैमरे के सामने आके करें तो और मजा आएगा। अरे आ जाओ सब आ जाओ। अच्छा हाँ अच्छा हिन पास हाँ अच्छा ये बिल्कुल ये कृष्ण जी हैं, कृष्ण भगवान जी हैं और ये हमारी राधा मैया है, राधा रानी। यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला।
दोनों हाथों से ताली बजा के गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो। हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे हरे, हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे रामा राम राम हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। आयो लाल सभई चो झूलेलाल। तव्हांखे जीअं त ख़बर आहे पप्पा जे बर्थडे ते मां हिकिड़ो गीत लिखियो, नाज़ आहे असांखे नाज़ आहे, पापा मोहन दास तोते नाज़ आहे। अॼु राजू भैया ॻाईंदा, इहो ॿुधिजो। नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा। तुझी मेहनत सब कमारी, तुझी मेहनत सब कमारी, तुझी सेवा सब प्यारी, तुझी जिंदगी खुशी जो ताज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा। कचड़ी उम्र में पार संभालियो, पगर सां पंहिंजे परिवार पालियो, कचड़ी उम्र में पार संभालियो, पगर सां पंहिंजे परिवार पालियो, पंहिंजी ज़िंदगीअ जो नज़ारा, नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा। जेके जेके नाज़ आहे असांजे दादा ते उहे हली चले, जीतू भैया भैया हली चो, असांजी भेण संगीता मम्मी जेके बि सभई हली चो। संतन जी आ सीस कमाई, संतन जी तव्हां
तुझी मेहनत सब खां न्यारी, तुझी सेवा सब खां प्यारी, तुझी ज़िंदगी ख़ुशी जो साज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, नाज़ा असांखे नाज़ा, दादा मोहन दास तोते नाज़ा, मोहन दास तोते नाज़ा, पापा मोहन दास तोते नाज़ा। मां सभिनी खे चवंदमि ॿुधी बि करे पप्पा लाइ दादा जिते भी हुजनि ख़ुशि हुजनि आबाद हुजनि भाई असांजा दादा दादा मोहनदास थैंक यू थैंक वाह यू वाह दादा मोहनदास मलेशिया की जय ॾिसो मुंहिंजो त यार हुयो अॼु साॻे क्लास में गॾु पढ़ंदा हुआसीं ज़रे घटि उमिरि बि साॻी आहे ॿिनी जी मूंखां 4-5 भेरा वॾो हुयो असांजो यार असां कीअं विसारींदासीं पंहिंजे यार खे यादि करण जे लाइ संगीता मौक़ो ॾिनो त पंहिंजे यार खे यादि करे दिलि में त रहे थो पियो जुज़्बो पर हाणे जेका ईश्वर जी मर्ज़ी आहे उनखे त हलणो ई आहे 104 अॼु रांझण जी बि वरसी आहे मल्हायो पिया था हिकिड़ी चवणी आहे भई कुएं के पास प्यासा जाता है आज प्यासा कुएं के पास नहीं आ रहा है कुआं प्यासे के पास जा रहा है अॼु संगीता जेका आहे असांजे सिंधु सर्किल वुमेन विंग जी लाडली जंहिंखे तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी उन सिंधियत जी सुराण जे किताब ते उनखे 50,000 रुपया महाराष्ट्र गवर्नमेंट सिंधी साहित्य अकाडमी जो अवार्ड मिलियो आहे असांजी लाडली आहे असां सभिनी खे हुते जेके बि असां 4-5 मेंबर्स असांजी महाराष्ट्र सिंधी साहित्य अकाडमी अवार्ड उन में लाडली असांजी संगीता ऐं उनखे सर्किल पारां त काफ़ी कुझु मिली चुको आहे पर अॼु संगीता चयो भाई मुंहिंजी तबियत नरम गरम अथव मां न अची सघंदी भाउ चंड ते न आई भई ठीकु आहे भाई न अचु अॼु असां कुओं आयो आहे तव्हां वटि सॼी तव्हांजी सेवा करणु त असांजी प्रेसिडेंट श्रीमती बोडा रेष्टुपाड़ी पंहिंजी पूरी वुमेन विंग टीम सां हिते आई आहे उनखे असां जीअं बेड खे ॾिनोसीं अवार्ड ऐं ॿिन्हिनि जी फेलिसिटेशन कईसीं तुंहिंजी कीअं न कंदासीं मौक़ो वठी करे हिते आया आहियूं तोखे बि न छॾींदासीं त असांजी सॼी वुमेन विंग टीम अचे असांजो चेयरमैन श्री गुलशन लुलावी अचे त गॾिजी करे असां हिन जो स्वागत था कयूं पिया असांजी नाजा असांखे साईं हिन ते संगीता ते बि भाई संगीता नाज़ा नाज़ा असांजी संगीता ते नाज़ा एक भजन अचो अचो संगीता हा नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा दीदी संगीता ते असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा दीदी संगीता ते असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा दीदी संगीता ते असांखे नाज़ा जीतू भैया भाई असांजे विच में वलेशा जेका आहे प्रिया वलेशा उहा बि असांजे विच में आहे प्रिया वछाणी प्रिया वछाणी साड़ा असां सां ऐं अॼु बि क्लास बि हलाई थी प्रिया वछाणी जंहिंखे बि 50,000 अवार्ड मिलियो आहे उहा बि स्वागत करे म्यूजिक चालू
प्यासा कुओं न आयो शरबत जी बॉटल आयो मिठा अहिड़ा त उहा बॉटल जॾहिं मिलंदी आहे कुएं खां तॾहिं मिठास वधी वेंदो आहे त तव्हां शरबत जी मिठी मिठी चाशनी आयो तॾहिं तव्हांजी आसीस असां सां हुजे असां हिकु परिवार आहियूं नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा असांखे संगीता कोमल ते नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा असांखे संगीता कोमल ते नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा असांखे संगीता कोमल ते नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा असांखे संगीता कोमल ते नाज़ा मोहन वले छा चए धीअ ते नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा असांखे संगीता कोमल ते नाज़ा असांखे संगीता कोमल ते नाज़ा असांखे राजन भवन ते नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा नाज़ा असांखे नाज़ा असांखे मोहन वाले छा ते नाज़ा असांखे मोहन वाले छा ते नाज़ा असांखे प्रकाश वाले छा ते नाज़ा नाज़ा आयो लाल कयो झूलेलाल असांखे दादाजी पप्पा छा चवंदा ख़बर अथव मां सभिनी खे थी ॿुधायां सुंदर डंगवानी पप्पा खे नालो यादि न पवंदा ऐं वरी चइजो न पप्पा हिननि खे अछे मथे वारो चवंदा असांखे दादा ते नाज़ पप्पा जे ॿार सब वेजी वेंदा संगीता जी जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हिकु दफ़ो वरी दादा मोहन दास जी जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हिकु दफ़ो वरी सिंधु यू सर्कल जे पारां सिंधु यू सर्कल वुमेन विंग जे पारां हिकु ज़ोरदार स्वागत ज़ोरदार सन्मान जेको आहे संगीता जी जो थी वियो दोस्तों हिन दोस्तों हिन मौके ते तव्हां सभिनी खे कुर्ब भरी कोठ आहे सॾु आहे अॼु शाम जो 7 बजे सिंधु भवन में उल्हासनगर में नओं सिंधु भवन ठहियो आहे मां संगीता जी खे ॻाल्हि ॿुधाई त महाराष्ट्र राज्य साहित्य अकेडमी जी हिन हाणे अवार्ड जी ॻाल्हि कई त उन जे पारां ई हिकिड़ो सांस्कृतिक कार्यक्रम रखियो वियो आहे सुहिणा सिंधी जिते गीत संगीत नृत्य नाटक सभु इसम पेश कया वेंदा आहे असांजो मखण ई आहे उते संगीत ते बि ऐं मायनाज़ कलाकार बि वठी ईंदो ऐं असांजा VTV प्रोडक्शन जा फिल्म जा कलाकार बि उते परफॉर्म कंदा ओपन एंट्री आहे सभिनी जे लाइ नाश्ते पाणी जी व्यवस्था बि आहे महिरबानी करे शाम जो 7 बजे अचो मां तव्हांजे हाज़िरीअ में ॿुधायां संगीता जी 2 मिंट ईंदा कि असांखे इहे सांस्कृतिक कार्यक्रमनि जो मौक़ो तव्हांखे यादि हूंदो तव्हां कन्हैयालाल सां मूंखे ॻाल्हाए करे VTV जे कलाकारनि खे बि यादि हूंदो कि बेंगलोर असां फ्लाइट जो चक्कर हणी करे ॿिए ॾींहं ते असांजी शूटिंग हुई साईं फिल्म जे गाने जी शूटिंग हुई असांखे बेंगलोर अचिणो हुयो ऐं संगीता जी ॻाल्हाए ॾिनो असां हुते तव्हां सां मिलियासीं बेंगलोर में धूम मचाईसीं हिकदमि त संगीता जी कलाकारनि जी उहो ई हमनवाज़ आहे साथी आहे मूंखे ॻाल्हाराए ॾिनई ॻाल्हाइण थी वियो प्रोग्राम ठहे न पियो छो त असांजो ॿिए ॾींहं ते सुबुह जो शूटिंग हुई उन्हनि चयो फ्लाइट में अचो फ्लाइट में वञो जल्दी पहुचो हुते प्रोग्राम बि कयो पंहिंजी शूटिंग बि कयो ऐं मूंखे यादि आहिनि हिननि जूं उहे बेंगलोर में हिननि बि अची करे हुते शिरकत कई ऐं हा सॼो संगीता जी चवनि था उते बेंगलोर वारनि खे स्पॉन्सर इहे कंदा आहिनि कंहिंखे ख़बर न हुई पर इहे ॻुझे नमूने कंदा आहिनि ज़ोरदार ताड़ियूं इन्हनि जे लाइ बि थी वञनि त तहे दिलि शुक्रगुज़ारी संगीता जी तव्हां हूअं बि हमेशह कलाकारनि खे हिमथायो आहे ऐं दादा मोहनदास जो परवाह तव्हां सभिनी में अचे थो जय झूलेलाल जय झूलेलाल असां बि हुते प्रोग्राम जाम ॾिठा आहिनि सिंधी उते प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि बेंगलोर में पर जेको हिननि अची धूम मचाई हुई न उहो माना हिकदमि बेस्ट में बेस्ट प्रोग्राम है एटलीस्ट जेको मां ॾिठो हुयो बेंगलोर में ये जो अभी गीत जो मैं गा रही हूँ ये हमारी कोमल जी यानी संगीता जी का लिखा हुआ है। मैं जो शुरू में जो मैंने कहा था
कि उन्होंने हमें बिल्कुल गा के हिंदी में उसका ट्रांसलेशन करके बिल्कुल मतलब समझा के, यानी हम और अच्छे फीलिंग से गा सके, हमें बाकायदा व्हाट्सएप पे रिकॉर्ड करके भेजा। वो यही गाना है, उनका खुद का लिखा हुआ है, कोशिश कर रही हूँ गाने की। मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक। एक बार हमारे संगीता जी के लिए जोरदार तालियां। इतना खूबसूरत लिखा है इन्होंने। मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक। सदा बरकरार चले जे मोहते निराली, सदा बरकरार चले जे मोहते निराली, कधे को न मोटो वटाओ सब खाली, सदा बरकरार चले जे मोहते निराली, कधे को न मोटो वटाओ सब खाली, दिनी की संभाले कहड़ी करामत, दिनी की संभाले कहड़ी करामत, अड्डो को दिहाड़ो मुबारक मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक, मुबारक मुबारक सभी के मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक। मीठी मीठी ताली। मिठो नाम मालिक जगायो बजायो, मिठो नाम मालिक जगायो बजायो, ऐसे ही कलामत के घर घर पुजायो, मिठो नाम मालिक जगायो बजायो, ऐसे ही कलामत के घर घर पुजायो, न कहसा अदावत सभन सा मोहब्बत, न कहसा अदावत सभन सा मोहब्बत, अड्डो को दिहाड़ो सभन के मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभन के मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक, अड्डो को दिहाड़ो सभी के मुबारक।
लेना, यहाँ हमारे कोमल जी का नाम है। बुरे पीली कोमल दुआओं सदाई, रहे प्यार सिद्धियत सा कायम सदाई। बुरे पीली कोमल दुआओं सदाई, रहे प्यार सिद्धियत सा कायम सदाई। सिंधु भवन नित सलामत सलामत, सिंधु भवन नित सलामत सलामत। अड्यो कोड हारो सभिन के मुबारक, अड्यो कोड हारो सभिन के मुबारक। मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक। अड्यो कोड हारो सभिन के मुबारक, अड्यो कोड हारो सभिन के मुबारक। मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक, मुबारक मुबारक जन्मदिन मुबारक। अड्यो कोड हारो सभिन के मुबारक, अड्यो कोड हारो सभिन के मुबारक। अड्यो कोड हारो सभिन के मुबारक, अड्यो कोड हारो सभिन के मुबारक। वाह वाह संगीता जी, क्या लिखा है, बहुत भाव बहुत प्रेम से लिखा है। बहुत बहुत अच्छा टीना जी। मां तव्हां सभिनी खे पहिरीं बि ॿुधायो कि टीना बावस्कर सिंधी नाहे, पर छा तव्हांखे लॻो इहे सिंधी नाहे? कंहिं हिकु ॼणे खे बि लॻो इहे सिंधी नाहे? हिन ॾिहाड़े जी ॾह हिकदमि बरोबरि चई, हिन प्रैक्टिस कई आहे। मां हिनखे सॼे भॼन जी मीनिंग, जेसिताईं तव्हां मीनिंग न सिखंदव न पोइट्री जी, त तव्हां ॻाए न सघंदव। हिनखे सॼी मीनिंग ॿुधाई, तंहिंखां पोइ हिन एॾो सुठो ॻाए वरी मूंखे ॿुधायो। बहुत अच्छा गाया। टीना एक्चुअली नेपाली आहे ऐं हाणे महाराष्ट्रन आहे, राइट? टीना सिंधी न आहे, पर असां सभिनी खां सुठी सिंधी थी चए। ज़ोरदार ताड़ी टीना लाइ। ये गाना एक्चुअली मैं गा रही हूँ, लेकिन मुझसे अच्छा राजू भैया गाएंगे, तो मैं उनसे रिक्वेस्ट करूँगी कि क्योंकि वो बहुत पुराने गाने गाते हैं, रफ़ी साहब के, किशोर साहब के, बहुत पुराने गीत गाते हैं, तो मुझे ऐसा लगा कि मुझसे अच्छा, मैं तो गा लूँगी, निभा लूँगी, लेकिन मुझसे अच्छा ये गाएंगे। पर मैं गाता हूँ पुराने गीत, यही गीत इन्होंने सिंधी में लिखा है, ऐसा दीदी मैंने नहीं और लिखा है, दीदी मास्टर ने राजन मांजर कवि राजन। साहब का लिखा और हुआ गीत मैं है। हिंदी में गाता हूँ। हिंदी में कैसे गाता हूँ, एक अंतरा में गाऊंगा, फिर टीना जी गाएंगे। मेरे को 2 काले दीजिए। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, राज़ी हैं हम उसी में जिसमें तेरी रज़ा है। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, राज़ी हैं हम उसी में जिसमें तेरी रज़ा है। सारे जहां के मालिक हम क्या बताएं तुझको, सब कुछ तुम्हें खबर है। हर हाल में हमारी तेरी तरफ नजर है। हम क्या बताएं तुझको, सब कुछ तुम्हें खबर है। हर हाल में हमारी नजर है। किस्मत है वो हमारी जो तेरा फैसला है, राज़ी है हम उसी में जिसमें तेरी रज़ा है। सारे जहां के मालिक
तर्ज पर कितना खूबसूरत गीत लिखा हुआ है। मुंडेड़निया तोखे बेनडे नन्हारिंदस कंदनाज खड़ी रुसंदे तब तोखे मनाइंदस तमामु सुठो हिकु दफ़ो जय मनायो। बोल सूफ़ी कवि मास्टर आंजन साहिब की, बोल पूज्य पिता श्री मोहनदास वलेचा की।
असांजे पप्पा जो ॿियो हिकु फेवरेट गीत मां चाहियां थी मुंहिंजो भाउ जितेंद्र मूंसां ॻाए अलाए जे छा में राज़ी आहे। कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, ॾोह असांजा कीन ॾिसे, शल पंहिंजी महिर करे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। कोई राजा को फ़क़ीर बाज़ीगर जी बाज़ी आहे, कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, कंहिंखे लख ॾेई, कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, ॾोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महिर करे, ॾोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महिर करे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। तोबा कर ऐ तकबर छट कर विरत करे जरे, तोबा कर ऐ तकबर छट कर विरत करे जरे। कंहिंजे लाइ तो पूर करे खाली हथ रंधरे, कंहिंजे लाइ तो पूर करे खाली हथ रंधरे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे।
मास्टर कांजन साहिब की पूज पिता श्री मोहनदास दास वाले साहिब की जय। हाणे मौज में भाई भाउ भेण जो प्यार ॾिठो आहे, भाउ भेण जो प्यार सुभाणे रक्षाबंधन। ॿुधो न, असां ॿिन्ही जी हिकु म्यूज़िक पार्टी ठहियल आहे, ब्रोसिस अच्छा ऑर्केस्ट्रा। ब्रोत माना असां बंदि कयूं, असां हाणे बंदि था कयूं। प्राइवेट घर में हाँ एप छाप जीतू भाई अॻियां अचो, सुभाणे रक्षाबंधन अथव भाई, सभु भाउर ईंदव, जेके परे हूंदा तव्हां वटि ईंदा, के तव्हां उन्हनि वटि वेंदव। अॼु भाउ भेणनि जो प्यार ॾिसी यादि अची वियो मूंखे। फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है। जीतू भैया कविता प्रकाश दोनों को मिस कर बैनर भाव है गड थियनि था। जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, मैं नहीं भूला तू मुझको कैसे गई भूल। ला 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 ला। जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, मैं नहीं भूला तू मुझको कैसे गई भूल। आंखों में नींद ना मन में चैना है, 1000 में इनकी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है। हे, 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 हो, हे, हो, भाई सभई भेनर खुश हुजनि, ई भाउरनि जो ॾींहुं ईंदो रहे। हाणे 10 मिंट मैशअप थींदो, जंहिंखे नचणो आहे नची वठो। मैशअप खां पोइ मास्टर रंजन सिंधु भवन लाइ जिन कविताऊं कयूं आहिनि, जेके असां सां एसोसिएट आहिनि, उन्हनि सभिनि जो फेलिसिटेशन आहे। हिकु दो ॼणो न आयो आहे, इन करे असां तरसी वेठा आहियूं, त इन खां पोइ असां फेलिसिटेशन कंदासीं। तंहिंखां पोइ पंहिंजी एनर्जीअ खे बचाइजो, छो जो छेज अथव, बैंड अची वई आहे, ठीकु आहे। त हाणे बि जंहिंखे नचणो आहे फटाफट अचो, 10 मिंट हिते मैशअप कयो, तंहिंखां पोइ बैंड आहे ऐं बर्थडे सेलिब्रेशन बि आहे। भाई नचण लाइ चवणो न पवंदो असांखे, जेके भेनर आहिनि हली अचनि। मम्मी तव्हां सां शुरूआत कयूं। बिल्कुलु मूंखे विच में मिलिया थाना प्रोग्राम ते दीदी, अचो मिली करे चऊं जेके मास्टर रांझना सां प्यारा, दादा मोहनदास सां प्यारा, असांजी दीदी संगीता सां प्यारा, जीतू भैया सां प्यारा, सभु हली अचो। झूलन जो मिलो प्यार हुआ, खुश आओ हथ मथे करे, नची हथ मथे करे, वो हथ मथे करे, नची हथ मथे करे। जेके दादा मोहन दादा प्यार हुआ, खुश आओ हथ मथे करे, नची हथ मथे करे। करे, वो हथ मथे करे।
निवारे लाल जा सुहना तुम्हारा जोत निवारे लाल जा सुहना जो लाल आए दिलदार वो हथ मते करे नची हथ मते करे वो हथ मते करे नची हथ मते करे जके झूलण जो मिलो प्यार हुआ खुशहाल वो हथ मते करे नची हथ मते करे वो हथ मते करे नची हथ मते करे सिकत लगे सिकत लगे मुंडा सिकत लगे सिकत लगे सिकत लगे दादा मुंडा तेरी सिकत लगे सिकत लगे सिकत लगे दादा मुंडा तेरी सिकत लगे तुझे तस्वीर के कायन सी जाने निमान कवंग तवसी दिल तड़पे मुझो हाउ दुखे सिकत लगे सिकत लगे दादा मुंडा तेरी सिकत लगे सिकत लगे सिकत लगे दादा मुंडा तेरी सिकत लगे सब तचवन न मिलण ईंदे सब तचवन न मिलण ईंदे चास करण न कटे ईंदे चास करण न कटे ईंदे या मेरन वारी प्यार बुधी तुझे तस्वीर के आईन सी दिल तड़पे मुझो हाउ दुखे सिकत लगे दादा मुंडा तेरी सिकत लगे सिकत लगे सिकत लगे दादा मुंडा तेरी सिकत लगे चंद्रवारा लाल चंद जुआनी निजा चंद्रवारा लाल चंद जुआनी अज चंद जुआनी अज खारो जोड़ी अज खारो जोड़ी अज चन्नम जोड़ी अज चंद्रवारा लाल अज चन्नम जोड़ी मिलो 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 मुझे दादा जो मिलो 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 रक्त मुझे लाल दे रक्त मुझे साईं दे रक्त मुझे दादा दे लाल झूले सभई चओ लाल झूले तोखे अल्लाह हुजवा या राम चवा तोखे अल्लाह हुजवा या राम चवा या सुनो मुने लाल चवा या सुनो झूले लाल चवा तोखे अल्लाह हुजवा तोखे अल्लाह चवा तोखे अल्लाह हुजवा या राम चवा साईं झूले लाल आयो अज तमीजो लाल आयो अज तमीजो लाल आयो हमरो पाए चार
जिया हलाए दिया बाबा जिया हलाए दिया बाबा जिया हलाए दिया बाबा हार में जी बचन के हार में जी बचन के था हार में जी बचन के हार में जी बचन के था मकान थी दिया दयावान थी दिया टुकड़ा डोर माफ कर दिया मकान थी दिया दयावान थी दिया पिठिया जो हम माफ कर दिया हो तेरी तो शरण तो शान एक लग बचा पाऊंगा हार माता का जी बचन के था राम जय श्री राम हर घर में अपने ही नाम जय श्री राम हर घर में अपने ही नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हम हिंदू हैं बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर हम जिद पर आ जाए तो कर देंगे हमको कर देंगे हम सबको राम नाम का भगवा तारे जय श्री राम राम नाम का भगवा तारे भारत में लहराएगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएगी राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी की बात खुल जाएगी राम आएगी ओ हिक सोन जो लुकयो भलारी भला हिक चांदी जो लुकयो भलारी भला हिक सोन जो लुकयो भलारी भला हिक चांदी जो लुकयो भलारी भला या कोटमा हुगली भलारी भला या को नहीं दिखा जा भलारी भला या कोटमा हुगली भलारी भला भाई नालो नालो चाहे ग्रीश भाई ऐसा ग्रीश बाबू भाई माइनर ग्रीश ही मम्मी की मम्मी अरे वाह रंजन का लाडा था चली माइनर हो मिजा ग्रीश लाडा चल राजमानी मिजा ग्रीश लाडा चल राजमानी राजमानी दे पारानी मिजा ग्रीश लाडा चल राजमानी हो नानी नचेगी मामी नचेगी मामी नचेगी नानी नचेगी नानी नानी मेजा जो तुम्हारा लाल आज चंद जवानी जा जो तुम्हारा लाल आज चंद जवानी हो मेजा जो तुम्हारा लाल आज चंद जवानी जा जो तुम्हारा लाल आज चंद जवानी आज चंद जवानी आज थारो जदिया आज चंद जवानी आज थारो जोड़ी आज जग में जदिया आज जग में जदिया आज थारो जोड़ी आज चंद जवानी हो मेजा जो तुम्हारा लाल आज
मेरा जोतन वारा लाल अज चंद्र जोड़ी ओ जलादा ओ जिलादी जलादा ओ जलादा ओ जिलादा ओ जलादा झूलेलाल सभई जय जय झूलेलाल तव्हांजा थींदा बेड़ा पार सभई जय जय झूलेलाल जय जय झूलेलाल सभई जय जय झूलेलाल तव्हांजा थींदा बेड़ा पार सभई जय जय झूलेलाल जीअं त मां तव्हां सभिनी खे ॿुधायो कि नंढा नंढा ॿार असां सां जुड़ियल आहिनि त जेसिताईं उन्हनि ॿारनि खे असां हिमत न ॾियाराईंदासीं जेसिताईं ॿारनि खे हिमत न ॾियाराईंदासीं त उन्हनि ॿारनि खे बि सुठो लॻंदो उन्हनि खे इहा यादि रहंदी मास्टर रंजन सिंधु भवन जे तरफ़ां ऐं पप्पा जे यादि में पप्पा जे तरफ़ां असां हूअं बि सभिनी खे वॉल क्लॉक ॾींदा आहियूं पर मुंहिंजो पंहिंजो अनुभव हिन दफ़े मां सोचियो ट्रॉफीज़ कयां पर मां हक़ीक़त थी ॿुधायांव हिन में हिकु अखर बि कूड़ो कोन अथव मूंखे बि हिकु दफ़ो मास्टर रंजन जो घड़ियालो मिलियो 8 साल अॻु मूंखे हुन 8 सालनि में जाम सुठो वक़्तु ॾेखारियो आहे त इहो मां चाहियां पई त तव्हां सभिनी खे बि मास्टर रंजन जो आशीर्वाद मिले सभिनी खे उहो सुठो वक़्तु ॾेखारे त इहो दिलि सां मां कयो आहे दिलि सां एक्सेप्ट कंदव आहियूं त असां कुझु कोन तव्हां असांखे हेॾो कयो था पिया प्यार हमेशह असां सां तव्हां जुड़ियल आहियो त चालू था कयूं उहो 5 मिंट ॾींदा हे असांजे पप्पा जा यार आहिनि अलाए घणनि सालनि खां पप्पा अॼु असांजे विच में न आहिनि पर हिननि पंहिंजी मर्यादा कॾहिं न पूरी कई आहे संडे ॾींहुं हिननि खे एॾो कमु हूंदो आहे पप्पा जे सभिनी फ्रेंड सर्किल खे तॾहिं बि मुंहिंजे हिकु मैसेज ते ईंदा आहिनि ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा जेका पप्पा जी फ्रेंड्स ग्रुप आहे हमेशह ईंदा आहिनि अॻे बि ईंदा हुया जीअं सिंधु भवन चालू थियो आहे हिननि हिकु बि प्रोग्राम मिस न कयो आहे ज़ोरदार तालियूं वॼाईंदा हा न कंदासीं दादा जो एॾो सुठो सुभाउ दादा छा असांजा भाऊ बिरजलाल जा सुरेश भैया थिया हज़ारी थिया ॿिया जेके बि आहिनि हरेश लालवानी वग़ैरह जेके बि आहिनि असांजो विनोद पंजाबी माना हिकिड़ो बि असांजो प्रोग्राम मिस न कंदा आहिनि असांखे हिननि जो एॾो सपोर्ट मिलियल आहे ऐं मां सम्झंदी आहियां आर्तवार ॾींहुं छो जो हिते फैक्ट्रियूं सभु इंडस्ट्रियलिस्ट आहिनि जुमे ॾींहुं फैक्ट्रियूं बंदि हूंदियूं आहिनि आर्तवार ॾींहुं बिज़ी हूंदा आहिनि ऐं इहो हिननि जो पीक टाइम आहे कमु करण जो पर मूंसां हमेशह जुड़ियल आहिनि दादा हिकु आसीस भरो हथड़ो रखो बसि कंदा अचूं असांखे बि साईं सघ ॾे इहो प्यारु असांजो हलंदो अचे सभ खां पहिरीं मां सॾु कंदमि असांजी नंढड़ी नींगड़ी ज़िया आहूजा ज़िया आहूजा ज़िया आहूजा लाइ ज़ोरदार ताड़ी वॼाईंदो हिन 2 पोइट्रियूं कयूं आहिनि हिकु ॾेॾर वारी कई अथई हिकु फ्रॉग जी ऐं हिकु गुडिया जी ज़ोरदार ताड़ी वॼायो एॾो सुठो परफॉर्मेंस ॿिनी मां धीअरुनि ॾिनो आहे दादा मां हेॾो थी ॾे ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा ज़िया लाइ मां ॿिए खे सॾु कंदसि मुस्कान कुकड़ेजा असांजी पूनम जंहिं कविता कई आहे नंढपिण ॾींदा वञो तव्हां हे पायो तव्हां दादा ॾियो पूनम असां हिनखे चवंदा आहियूं मुस्कान कुकड़ेजा हिन कविता कई आहे नंढपिण में कीअं खट मिठड़ा थी खाए कीअं ॿेड़ियूं थी हलाए जाम सुठो परफॉर्मेंस अथसि ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा भाई ताड़ियुनि में कंजूसी न हिन खां
तंहिंखां पोइ मां सॾु कंदसि असांजी सीनियर मोस्ट धनवंती नागपाल। धनवंती नागपाल त ख़बर अथव, एवरग्रीन आहे, हरफन मौला। धनवंती नागपाल असांजी घणियूं कविताऊं कयूं आहिनि, मुंहिंजूं घणियूं स्टोरी बि कयूं आहिनि ऐं कॉमेडी स्किट बि ॾाढे सुठे नमूने कंदी आहे। खिल न ईंदी अथसि, काको थिए कुझु बि थिए। KBC में पुछंदी आहे पटाटनि खे घणियूं सीटियूं हणायां। ज़ोरदार ताड़ी धनवंतीअ लाइ। तंहिंखां पोइ मां सॾु कंदसि रीटा वछानी। उन बि हिकु हयाती अनेक किरदार में तमामु सुठे नमूने परफॉर्मेंस ॾिनो आहे। कुझु USA मां शूट्स कया अथई, USA जी क्लिपिंग आहे, कुझु पंहिंजे घर जूं, कुझु गार्डन जूं। ज़ोरदार ताड़ियूं ॾींदा रीटा वछानी लाइ। तंहिंखां पोइ मां सॾु कंदसि आंचल शर्मा। असांजे सिंधी फिल्मुनि जी कलाकार आहे आंचल शर्मा। आंचल शर्मा जाम सुठियूं सुठियूं मुंहिंजूं पोइट्रियूं कयूं आहिनि। तंहिंमें आहे मुंहिंजो पाछो, दिलि दहिलजे थी, फ़िकर तुंहिंजे प्यार जे सहारे, असी सिंधी ऐं नारी, 6 खनि पोइट्रियूं हिन कयूं आहिनि ऐं कॉमेडी स्किट में बि आहे। ज़ोरदार ताड़ियूं ॾींदा। हिनखे तव्हां सिंधी फिल्मुनि में ॾिसंदा हूंदव। ज़ोरदार ताड़ियूं आंचल लाइ। तंहिंखां पोइ मां सॾु कंदसि भारती वाधवानी, असांजी सिंधियाणी। हिन बि असांजा जाम परफॉर्मेंस, अरे बाबा बाबा, जाम सिंधी स्किट परफॉर्मेंस। पप्पा खां पोइ पप्पा मूंखे चयो हिन खां सदाशिव बोले कर, हिन पोइ पप्पा खां पोइ बि उहो मूंखे करे ॾिनो सदाशिव बोले भंडारी। हिन बि घणनि ई कविताउनि में चयो आहे, रिमोट हिन ॾाढो सुठो कयो आहे जेको ॾाढो पब्लिक खे पसंदि आयो आहे। ज़ोरदार ताड़ियूं ॾींदा भारतीअ लाइ। सदाशिव बोले भंडारी पप्पा जो फेवरेट कलाम भजन आहे। तंहिंखां पोइ मां सॾु कंदसि मईशा चांदवानी। ये त असांजी गुड़िया लाडली मईशा चांदवानी लाइ मां जेतिरो बि चवां घटि आहे। मुंहिंजी समर कैंप स्टूडेंट आहे, वन ऑफ द ब्रिलियंट स्टूडेंट आहे, वन ऑफ द बेस्ट स्टूडेंट आहे। एॾी सुठी हिन सिंधी सिखी आहे। हिन एॾा प्रोग्राम एंकरिंग कया आहिनि, गाननि में नचो अथई ऐं ॿिया कविताऊं बि चई अथई, सभु गुज़रियो पियो आहे। मईशा लाइ ज़ोरदार ताड़ियूं ॾींदा। मईशा अजय चांदवानी। भाई ताड़ियूं जोर सां न आहिनि, ताड़ियूं जोर सां न आहिनि। हाणे असां सॾु कंदासीं असांजी ॿी सीनियर मोस्ट ॾाढी स्वीट इंदिरा उदासी। दादी इंदिरा उदासीअ बि जाम सुठी कविता चई आहे हिकु टिकाणे में, जंहिंमें हुन ॾेखारियो आहे की उलझजे न, कॾहिं बि रस्तो निकिरी ईंदो आहे हर कंहिं उलझन जो। कारपोरेटर बि आहे ऐं मुंझल मन ते हिन पोइट्रीअ ते जाम सुठो परफॉर्मेंस ॾिनो आहे। ऐं धनवंती हिनखे सम्झाए थी तूं मुंझ न, ऐं पोइ हीअ ख़ुशि थी वञे। ज़ोरदार ताड़ियूं ॾींदा दीदी लाइ। पोइ असांजी नंढड़ी नंढड़ी गुड़िया नेहा, हाँ महर शर्मा। ज़ोरदार ताड़ियूं ॾींदा। हिन पहिरीं त डांस कई लॉकडाउन में, है ना बोलो मम्मी को पापा से प्यार है। ऐं तंहिंखां पोइ हिन माता ते ॾाढो सुठो परफॉर्मेंस कयो आहे, सभिनी मूंखे चयो आहे। ऐं ॿिनी माउ धीअरुनि कयो आहे माता ते। आजा बेटा इधर आ। ज़ोरदार ताड़ियूं ॾियो। तंहिंखां पोइ असांजो नंढड़ो गुॾड़ो यश खे केरु न सुञाणे, हो त सोशल मीडिया ते छायल आहे। हेमू, हिन कहिड़ो कयो? हेमू मूंखां माण्हुनि फ़ोन करे पुछियो आहे केरु आहे, हिन एॾो सुठो परफॉर्मेंस कयो आहे। हेमू कालानी। अचो हुनजा मम्मी पापा बि अचनि। विधी। ज़ोरदार ताड़ियूं ॾींदा यश लाइ। जाम सुठो हेमू कालाणीअ परफॉर्मेंस कयो अथई। अचो बीहो भाई, ताड़ियुनि में कंजूसी था कयो, थकिजी पिया आहियो छा? तंहिंखां पोइ राजकुमार आसवानी, जेके असांजा रेगुलर हिते सिंगर आहिनि। राजकुमार आसवानी लाइ ज़ोरदार ताड़ियूं ॾींदव। हिक खां हिकु सुठा कलाम ॻाईंदा आहिनि हिते। इन खां पोइ रोशनी बोधवानी। रोशनी भी जाम सुठा शॉट्स कढी करे मोकिलींदी आहे। अंबरनाथ में ख़ासि वेंदी आहे शूटिंग करण पंहिंजे पेके, उते लोकेशन जाम सुठी आहे। ऐं पंहिंजे सॼे फैमिलीअ सां रोशनीअ बि 2-3 दफ़ा परफॉर्म कयो आहे। लाॾे ते बि परफॉर्म कयो अथई ऐं पोइट्रीअ ते बि कयो अथई 2 दफ़ा 3 दफ़ा। तुंहिंजो बि ॾाढी सारा थियल आहे।
ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा रोशनी लाइ। तंहिंखां पोइ प्रीति कटारिया। प्रीति कटारिया बि असांजी रेगुलर आहे, हिते असांखे सेवा ॾींदी आहे, हमेशह डिसिप्लिन खे ॾिसंदी आहे। सभिनी खे लॻंदो आहे की पाण ई था अची माण्हू वेहनि, पाण ई कोई न वेहंदो आहे, होॾां हो 2-3 डिसिप्लिन वारियूं आहिनि जेके हिक हिक खे चङी तरह कुर्सीअ ते विहारींदियूं आहिनि, पाण उथी करे बि कुर्सीअ ते हुननि खे जॻह ठाहींदियूं आहिनि। प्रीति हिन बि असांजी कविता कई आहे, असीं सिंधी। प्रीति पंहिंजे हस्बैंड सां आई आहे। ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा प्रीति कटारिया लाइ। ऐं असांजी परी, उनजो नालो पप्पा रखियो परी। भाई किथे आहे परी? परी अवेलेबल आहे? निकिता कटारिया। हिन हिते परीअ जी भूमिका निभाई जेका पप्पा खे जाम वणी। बिल्कुलु हीअ परी लॻे पई, एतिरो सुठो कॉस्ट्यूम पाए आई, एतिरा सुठा डायलॉग्स चया आई, सिंगर भी आ। ऐं हिते असांजो कौन बनेगा करोड़पति लाइव भी हिते परफॉर्म कयो अथई। ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा निकिता लाइ। अरे अरे तव्हां में आहे करण जो टैलेंट, तॾहिं तव्हां हिते कयो था। हाणे मां चवंदसि जंहिंजे बिना मां अधूरी आहियां, केरु ॿुधाईंदो? जंहिंजे बिना मां अधूरी आहियां। अच्छा, हिन लाइ मूंखे कुझु इंट्रोडक्शन ॾियणो आहे छा? मुस्कान जो इंट्रोडक्शन खपे छा कंहिंखे? मुस्कान हर कंहिं। अरे अजय आयो आहे, अजय अचो, ॾिसो कीअं घोटनि खे लॻे थी मुंहिंजे वाइफ जे लाइ मां वञा। अचो अजय, सभु परिवार सां आहिनि, मूंखे जाम ख़ुशी थी आहे, सभु परिवार सां आहिनि। अचो अजय, आजा। मईशा किधर गई? मईशा तू भी आजा। अच्छा, तव्हांजो फैमिली पूरी थे ना? आजा आजा जल्दी आ। मुस्कान हर कम में, कहिड़ो बि कमु हुजे, अॼु बि हुन कहिड़ी सिचुएशन मां घर मां आई आहे मूंखे ख़बर आहे। हर कम में कॾहिं मुस्कान कॾहिं मुंहं ते गुंज न आणींदी आहे की दीदी मां नथी करे सघां। इहा हिन जी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। मुस्कान लाइ ज़ोरदार ताड़ी वॼायो। ऐं तव्हांखे मां ॿुधायां, सिंधु सर्कल में जॾहिं अॻे वुमेन्स डे थियो दादा, पहिरियों अवार्ड हिनखे मिलियो अथव वुमेन बिहाइंड शो, जेका पर्दे जे पुठियां कमु कंदी आहे। सभिनी खे ख़बर ई, जेको अॼु असांखे वुमेन्स जो मिले थो न ट्रॉफी, जेका सिंधु सर्कल में मिलंदी आहे, पहिरीं मुस्कान खे मिली अथव। ज़ोरदार ताड़ी वॼायो मुस्कान लाइ। तंहिंखां पोइ हाणे मां असांजी हिकु कोमल पिंजानी पुणे जी आहे, हुनखे हुते ॾींदमि। हा, ऐं हाणे मां सॾु कंदसि मुंहिंजी ॿी हिकु समर कैम्प जी गुड़िया, जंहिं असांखे एॾो सपोर्ट कयो आहे। ऐं उहा सिंधी ॻाल्हाए थी, उहा अहिड़ी एरिया में थी रहे जिते न स्कूल आहे सिंधी, न काई साइड ई सिंधी अथसि, पर हुनजे घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ॾाढी सिंधी ॻाल्हाईंदी आहे। कोई ॿुधाईंदो केरु? निवेदिता वलेचा। त मां हुन मम्मीअ खे सॾु कंदमि। निवेदिता वलेचा, तव्हां सभिनी वीडियोस ॾिठा हूंदा, जाम वीडियोस ठाहिया अथई, मुंहिंजी पोइट्री चई अथई पिता ते। ॼास थी आहे न, जीतू अञा बीहंदो 5 मिंट। जीतू बि अचे न, काॾे वियो? ॿई बीहो न, निवेदिता जो आहे त ॿाहिरि वियो छा? ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा निवेदिता जे लाइ। हुनजी मम्मी आई आहे वठण, निवेदिता जितेंद्र वलेचा। ॿियो असांजो अवार्ड आहे ज्योति प्रकाश वलेचा। हुन मुंहिंजूं जाम कविताऊं चयूं आहिनि। ज्योति प्रकाश वलेचा जंहिं मुंहिंजा जाम वीडियोस कया आहिनि ऐं ॾिण वारा हुन ॿुधाया अथई। ऐं हुन जूं कविताऊं आहिनि ज्योति, ख़ुशी, उॾाम ऐं नवरात्रीअ ते हुन घणो ई ॿुधायो। ऐं ॿिया मुंहिंजा घणा ई प्रोग्राम होस्ट कया अथई, रांझन द लेजेंड वग़ैरह। त ज्योति प्रकाश वलेचा जो स्वागत बि इनखे ई कंदासीं। ज्योति प्रकाश वलेचा लाइ ज़ोरदार तालियूं। ज्योति, दिस इज फॉर यू। ॿियो हिकिड़ो अवार्ड आहे, उहो आहे मुंहिंजी सभ खां नंढड़ी गुड्डी। मुंहिंजी सभ खां नंढड़ी गुड्डी, मुंहिंजी जान, मुंहिंजी दिलि, मुंहिंजी पानी पुड़ी। केरु ॿुधाईंदो केरु?
जिलिका जितेंद्र वलेचा 5 साले खां बि नंढी हुई त हुन एॾा एक्ट कयनि था हुनजी होलीअ जी पोइट्री ॿुधंदव एॾी वॾी पोइट्री आहे कोई वॾो बि मां बैठ थी कयां न ॻाए सघंदो बिना ॾिठे हुन बिना ॾिठे 1.5 पेज जी कविता चई आहे चङी तरह एक्शन सां त अहिड़नि ॿारनि खे त फेलिसिटेट करणु हक़ आहे असां उन्हनि मां सिखूं था ऐं उहा बि अहिड़े माहौल में आहे जिते सिर्फ़ु घर में सिंधी ॿुधी अथई ऐं सुठी सिंधी ईंदी अथसि न पाड़े में कोई सिंधी अथसि न स्कूल में कोई सिंधी अथसि बेंगलोर में रहंदा आहिनि केर बि सिंधी कोन अथसि जेका घर में ॿुधंदी आहे हुनजी जाम सुठी सिंधी ईंदी आहे त इन जो श्रेय वञे थो असांजे वॾड़नि खे पप्पा खे मम्मीअ खे हिन जे पप्पा खे मम्मीअ खे नाना नानियुनि खे उहे ॿारनि सां ॻाल्हाइनि था इन करे तव्हांखे चवंदी आहियां घर में ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो ज़रूरी न आहे अल फ़क़ बे बदक लिखनि उहो एॾो ज़रूरी न आहे ॻाल्हाइणु ज़रूरी आहे सम्झणु ज़रूरी आहे त ॿारनि सां घर में सिंधी ॻाल्हायो वलेचा जा पूरा थिया हा हिकु साची वलेचा जो बि इहे मां चई थी छॾियां पोइ मां ॾियां थी साची वलेचा उन बि चङा ई असांजा मरांजन द लीजेंड ऐं ॿियनि में साची वलेचा परफॉर्म कयो आहे अलाए जे छा में राज़ी आहे वग़ैरह कयो अथई ऐं मुंहिंजे गाने ते बि हिननि परफॉर्म कयो आहे त जाम जाम शुक्र साची वलेचा जा ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा जितेंद्र खे मां सॾु कंदमि जीअं त मां तव्हांखे ॿुधायो की मुंहिंजो हिन घड़ियाल में बंटू ॾियो इधर आहे राखी तूं इहे रख ॾियो इहो जितेंद्र खे ॾियो इहे तूं रख सभु लाइ मां इन करे जितेंद्र खे सॾु कयो आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायमि की हे जेको घड़ियालो मां हणंदी आहियां न मां रोज़ु बाबा खे ॾिसंदी आहियां घड़ियालो वक़्तु घणा दफ़ा ॾिसंदा आहियो तव्हां ॾींहं में घणा दफ़ा ॾिसंदा मां ओतिरा दफ़ा पंहिंजे बाबा खां आशीर्वाद वठंदी आहियां त मां चाहियां थी इहो रंजीता खे बि ॾियांसि हिन घड़ियाले हमेशह असांखे सुठो वक़्तु ॾेखारियो आहे जीतू रंजीता राखी तूं स्वागत कर रोशनी तोलानी ज़ोरदार ताड़ी वॼायो हाणे कंहिंजो मुखार आहे हा नीतू हाणे बाक़ी असांजी नीतू दादी दादी मां नाश्तो खाई अचां मां दाल मुङ खाई अचां असांजे नीतूअ जे लाइ ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा नीतूअ लाइ थी विया सभु थी विया बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए आप जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू दादा हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए 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 आप जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू दादाजी हैप्पी बर्थडे ला 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 औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता उन्हें कहा उसे कहे फूलों की जरूरत जो बाहर खुद कहलाए हर कली का दिल महकाए आप जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे आहा हैप्पी बर्थडे आहा हैप्पी बर्थडे
खुशियुनि जो अॼु ॾींहुं आयो खुशियुनि सां हर दिल गायो खुशियुनि जो अॼु ॾींहुं आयो खुशियुनि सां हर दिल गायो तव्हां जियो हज़ारों ज़ालिया असांजी आरज़ू लख लख वाधायूं लख लख वाधायूं लख लख वाधायूं जन्म जूं लख लख वाधायूं बेली पलव जे पाई ओ तिन जा खावंद काली ना करी दरद तुंहिंजा सुबर भरिया भरियाई सदाई लालण लालण माया मुंहिंजो लालण कहिड़ी कुंड मां माया थी लकड़ियूं मुंहिंजो लालण ॿारे पुंड लाल मुंह में कहिड़ी हो जो लिखियो वेठो आई लाट में आयो भलो प्रेम सां थे सब जो भलो राजा जो थे राज कायम प्रजा जो थे कल्याण अन्न पाणी अथन भंडार जणे तिलक जी थे जय जयकार हे मुंहिंजा झूलण मुंहिंजा ज्योति वारा लाल ॼाणी ॼाणण हार आहे सभ जे मन जी तूं ॼाणी थो हे मुंहिंजा साईं जे झोल जले बीठा आहिनि तंहिंजे मन जी मुराद पूरी कजे हे मुंहिंजा साईं न्याणियुनि जा भाग भला कजे निपुटड़नि खे पुटड़ा ॾिजे जिन खे ॾिना अथई तिन खे बख़्शजे वॾो करे मोर मुल्क वधाइजे सभ जी रहिजी अचे सिंधियत जो आन बान शान क़ाइमु रहे हे मुंहिंजा साईं जेसि ताईं सिज चंड तारा आहिनि तेसि ताईं मास्टर रांझन ऐं मोहनदास वलेचा जो नालो क़ाइमु दाइम रखिजे हे मुंहिंजा झूलण मास्टर रांझन सिंधु भवन में हे जेके प्रोग्राम थियनि था हमेशह थींदा अचनि असांखे सगन ॾिजे सिक श्रद्धा प्यार सां इहे प्रोग्राम कयूं हे मुंहिंजा साईं वलेचा परिवार जो भलो जेके गुजूं बासूं पूरियूं कयूं बसि उनजी माफ़ी ॾिजे मुंहिंजा साईं बास सकार थी के असांजी पूरी के चल धर्म धर्म जी रहिजी अचे सभिनी खे साओ सणाओ रखिजे सिंधियत जो आन बान शान क़ाइमु रहे आयो लाल सभई जो
दमादम चम चमाचम दम दमादम आयो ला ओ दम दमादम चम चमाचम दम दमादम आयो ला महर सबिन ते साई करे तो नाम सदाई जप तू मुश्किल आसान सबजी करे तो दास बण जी रहो तू बेड़ो सब जो पार कंदो बेड़ो सब जो पार कंदो अहिड़ो मुंहिंजो लाल सभई जो दम दमादम चमाचम दम दमादम आयो ला ओ दम दमादम चम चमाचम दम दमादम